बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां खे अखर जा आवाज़ खे अखर जे आवाज़नि में ठहियल लफ़्ज़ पढ़ंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाइबा जिन जी शुरूआत में खे जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे विच में खे जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे आख़िर में खे जो आवाज़ु अचे थो। ख़त, तख़्त, जख, इहे हुआ 3 लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाइबो जेको तव्हां कमेंट्स में जंहिंजी माना ॿुधाईंदव, मतिलबु ॿुधाईंदव। उहो लफ़्ज़ आहे ख़िताब। खे ज़ेरे खे ते अलफ्ता बे पेशब ख़िताब। अचो त हाणे असीं खे अखर जा आवाज़ पढ़ूं। खे मथां ज़बर आहे, आवाज़ु निकिरंदो ख। खे ज़ेर आहे, हेठां आवाज़ु निकिरंदो खे। खे पेश आहे, मथां आवाज़ु निकिरंदो खु। खे पोयां अलफ़ आहे, आवाज़ु निकिरंदो खा। खे वाव आहे, पोयां आवाज़ु निकिरंदो खू। खे वाव सां गॾु ज़बर आहे, मथां आवाज़ु निकिरंदो खाओ। खे वाव सां गॾु पेश आहे, मथां निकिरंदो आवाज़ु खू। खे ये आहे, पोयां आवाज़ु निकिरंदो खे। खे ये आहे, ज़बरदस्त आवाज़ु निकिरंदो खाए। खे ये सां गॾु हेठां ज़ेर आहे, उहा आवाज़ु कढंदी खी। इहे हुआ आवाज़। हाणे असां तव्हांखे हिननि जा लफ़्ज़ ॿुधाईंदासीं। ख़बर, ख़िदमत, ख़िताब, खारा, खोजा, हौज़, खुशबू, खेज़, खैरात, खीरा। इहे हुआ लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।